वक़ाल अल्लज़ीन कफ़रू रब्बना, चवंदा काफ़िर, ए असांजा अल्लाह, अरिनल लज़ीन अज़ल्लाना, असांखे ॾेखार उहे अज़ल्लाना मिनल जिन्न वल इंस, जिन असांखे गुमराह कयो जिन्ननि ऐं इंसाननि मां। जिन्ननि ऐं इंसाननि मां मुराद त जिन्ननि मां हिकु मुराद त शैतान आहिनि, ऐं ॿी मुराद जिन्न बि असां वांगुरु मुस्लमान बि आहिनि, काफ़िर बि आहिनि। जिन्न पंहिंजे जिन्ननि जे लाइ मुतालबो कंदा त जेके असांखे गुमराह करणा या ज़ाहिरा जिन्ननि खे गुमराह करणु इंसान न वेंदा, त इंसाननि खे गुमराह करणु जिन्न अचनि था, त उहे जिन्न जिन्ननि जे लाइ चवंदा, इंसान इंसाननि जे लाइ चवंदा। मिनल जिन्न वल इंस नजअलहुमा, त असां उन्हनि खे तहत अक़दामिना, पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़ियूं, लितकूना मिनल असफलीन, ताकी असां उन्हनि खे ज़लील कयूं, सज़ा ॾियूं उन्हनि खे। इन्नल लज़ीन क़ालू, अल्लाह जे क़ुरान जो क़ानून आहे, जॾहिं रब पाक काफ़िरनि जे वाक़िअनि खे बयानु फरमाईंदो आहे, उनखां बाद में ईमान वारनि जी इस्तिक़ामत जो बि ज़िक्र फरमाईंदो आहे। त हे नाकाम माण्हुनि जे लाइ हीअ सज़ा आहे, ऐं कामयाब माण्हुनि जे लाइ वरी अहिड़े क़िस्म जा इनाम आहिनि। फरमाईंदा इन्नल लज़ीन क़ालू, जिन माण्हुनि चयो असांजो रब अल्लाह आहे, सुम्मा इस्तक़ामू, उन ते मज़बूती बीह रहिया, अज़ल्लाना मिनल जिन्न वल इंस नजअलहुमा तहत अक़दामिना लियकूना मिनल असफलीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अल्लाह तबारक व तआला जो एहसान आहे, फज़ल आहे। अल्लाह से रमज़ानुल मुबारक जो पहिरियों जुमो नसीब फरमाए थो, ऐं इन जुमातुल मुबारक जे रोज़े जी फ़ज़ीलत बि अल्लाह पाक असांखे अता फ़रमाई। सहरी कईसीं, फजर जी नमाज़ जमात सां पढ़ीसीं, इहे रब पाक जे तरफ़ खां राज़ी हुजण जूं निशानियूं आहिनि। अल्लाह पाक ॿियनि मुस्लमाननि मां चूंडे करे असांखे पंहिंजे दर ते घुरायो, इहा अलामत आहे त अल्लाह साईं असां खां राज़ी आहे। इहे निशानियूं हूंदियूं आहिनि जेके कुदरत जे तरफ़ खां इंसान जे लाइ इशारो हूंदियूं आहिनि त बाना तूं जेको पंहिंजी कोशिशि करे पियो, अल्लाह पाक तुंहिंजी इन कोशिशि खे क़बूल पियो फरमाए। रब पाक पंहिंजे दरबार में उन बाने खे घुराइणु फरमाईंदो आहे जंहिं बाने खां अल्लाह पाक राज़ी थींदो आहे। पोइ इंसान ईमान वारो अचे थो, अल्लाह जी दरबार में दुआऊं घुरे थो, अल्लाह पाक फ़रिश्तनि जे साम्हूं फ़ख़ुरु थो फरमाए त फ़रिश्तो ॾिसो, जंहिं बाने जे पैदाइश ते तव्हां एतिराज़ु कयो हुयो त साईं फ़साद कंदो, ॾिसो त उनखे कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ या ख़तरो न आहे, उनजे बावजूदि अल्लाह पाक जी फर्मा बरदारी जे लाइ, मुंहिंजी रज़ा जे लाइ, ॾिसो त अंधेरे में राति जो पंहिंजे घर खां सफ़र करे आरामदा बिस्तरा छॾे मुंहिंजे घर में अचे थो, क़याम करे थो, क़ुरान पढ़े थो, क़ुरान ॿुधे थो, दुआऊं घुरे थो। छाजे करे? साईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजी रज़ा जे लाइ, ऐं रज़ा जे अंदरि उनजी तलब छा आहे? साईं उनजी तलब इहा आहे त आख़िरत मुंहिंजी कामयाबु थिए, दुनिया कामयाबु थिए। अल्लाह पाक उन्हनि फ़रिश्तनि जे साम्हूं वाइदो थो फरमाए त फ़रिश्तो तव्हां गवाह रहिजो, मां इन बाने जी बख़्शिश जो ऐलान थो फरमायां, ऐं जॾहिं इहो मुंहिंजे तरफ़ ईंदो त मां इनखे जन्नत जे अंदरि दाख़िला अता फरमाईंदुसि। सो इहे रब पाक जूं महिरबानियूं आहिनि, इहे घड़ियूं आहिनि, इहे सातूं आहिनि, अल्लाह पाक जो फज़ुल आहे, एहसान आहे जो अल्लाह पाक अहिड़ियूं अज़ीम घड़ियूं असांखे नसीब फरमायूं। सूरह हामीम सजदा जी 29 नंबर आयत खां तिलावत आहे। इन में अल्लाह साईं ॿुधाइणु फरमायो त जेके काफ़िर हूंदा, जॾहिं आख़िरत जे अंदरि अज़ाब खे ॾिसंदा, उहे काफ़िर चवंदा त साईं असांखे उहे माण्हू त ॾेखार जेके तुंहिंजी नाफ़रमानी सेखारींदा हुआ, दुनिया जे अंदरि असांखे ग़लति रस्ते ते हलाईंदा हुआ, उहे माण्हू, उहे लीडर, उहे रहबर असांखे ॾेखार, तव्हां छा कंदा? उहे चवंदा त साईं असां उन्हनि खे पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़ींदासीं, उन्हनि खे सज़ा ॾींदासीं, असां उन्हनि तां बाहि त कढूं जिन असांजी हेॾी आख़िरत वारी अज़ीम ज़िंदगी तबाह करे छॾी। फरमाईंदा वक़ौल अल्लज़ीन कफ़रू, अल्लाह पाक एहसान फरमायो जो मुस्तक़बिल में, फ्यूचर में जेके शयूं पेश अचणियूं आहिनि, अल्लाह पाक उहे अॻु में क़ुरान में ॿुधायूं ताकी मुस्लमान अॻु में ख़बरदार थिए। वक़ौल अल्लज़ीन कफ़रू रब्बना, चवंदा काफ़िर, ए असांजा अल्लाह, अरिनल लज़ीन अज़ल्लाना, असांखे ॾेखार उहे अज़ल्लाना मिनल जिन्न वल इंस, जिन असांखे गुमराह कयो जिन्ननि ऐं इंसाननि मां। जिन्ननि ऐं इंसाननि मां मुराद त जिन्ननि मां हिकु मुराद त शैतान आहिनि, ऐं ॿी मुराद जिन्न बि असां वांगुरु मुस्लमान बि आहिनि, काफ़िर बि आहिनि। जिन्न पंहिंजे जिन्ननि जे लाइ मुतालबो कंदा त जेके असांखे गुमराह करणा या ज़ाहिरा जिन्ननि खे गुमराह करणु इंसान न वेंदा, त इंसाननि खे गुमराह करणु जिन्न अचनि था, त उहे जिन्न जिन्ननि जे लाइ चवंदा, इंसान इंसाननि जे लाइ चवंदा। मिनल जिन्न वल इंस नजअलहुमा, त असां उन्हनि खे तहत अक़दामिना, पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़ियूं, लितकूना मिनल असफलीन, ताकी असां उन्हनि खे ज़लील कयूं, सज़ा ॾियूं उन्हनि खे। इन्नल लज़ीन क़ालू, अल्लाह जे क़ुरान जो क़ानून आहे, जॾहिं रब पाक काफ़िरनि जे वाक़िअनि खे बयानु फरमाईंदो आहे, उनखां बाद में ईमान वारनि जी इस्तिक़ामत जो बि ज़िक्र फरमाईंदो आहे त हे नाकाम माण्हुनि जे लाइ हीअ सज़ा आहे,
ऐं कामयाब माण्हुनि जे लाइ वरी अहिड़े क़िस्म जा इनाम आहिनि। फरमाईंदा इन लदीन क़ौलू, जिन माण्हुनि चयो असांजो रब अल्लाह आहे, सुम्मा इस्तक़ामू, उन ते मज़बूत थी बीह रहिया, ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, अल्लाह जा फ़रिश्ता उन जे मथां नाज़िल थींदा आहिनि। हदीस पाक में अचे थो त जॾहिं अव्हां खे नेकीअ जे तरफ़ ज़हन में हिकिड़ो इशारो मिले, अव्हां ही साम्हूं वक़्तु बि मिलियो आहे, मूंखे सहरी बि करे छॾी अथमि, हाणे टाइम बि पियो आहे, तहज्जुद जूं बरक़तूं पढ़ी वठां, पाण फरमायूं त इहो अल्लाह जे तरफ़ खां ॼण त फ़रिश्तो अचे तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि विझे थो त हाणे नेकी कयो। तंहिंजे करे उलमा फरमाइनि था त जॾहिं नेकी जी दस्तक अचे तव्हांजे ज़हन ते, फ़ौरन उन नेकी जे अमल खे कयो, इहो अल्लाह जे तरफ़ खां तव्हांजे लाइ रहमत अथव। ऐं वरी जेकॾहिं बुराई जी तव्हांजे दस्तक अचे तव्हांजे दिलि ते, उन बुराई खां वरी फ़ौरन बची पओ, छो त इहो वरी शैतान जो इशारो अथव। बुराई जो इशारो अचेव, कूड़ ॻाल्हायां, चोरी कयां, फिलाणी शइ रस्ते में पई आहे खणी वठां, हले कंहिंजी मथां को ॾिसी वठे, इहे बुराई जा इशारा आहिनि। फ़ौरन माण्हू औज़ बिल्लाह पढ़ी करे उन कम खां रुकिजी पवे। अल्लाह फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि, उन्हनि खे आथत ॾींदा आहिनि, आसरो ॾींदा आहिनि। अल्लाह तख़ाफ़ू, ख़ौफ़ न कयो, वला तहज़नू, ॻणती न कयो, वाबशिरू बिल जन्नति लती, तव्हांखे उन जन्नत जी ख़ुशख़बरी आहे जंहिंजो अल्लाह तव्हां सां वाइदो कयो आहे। नहनु औलियाउकुम, फ़रिश्ता आसरो ॾींदा आहिनि, असां तव्हांजा दोस्त आहियूं, फिल हयात दुनिया, दुनिया जी ज़िंदगीअ में, व फिल आख़िरा, आख़िरत में बि तव्हां सां गॾु हूंदासीं। वलकुम फ़ीहा मा तश्तही, ऐं जन्नत में अव्हांखे हर उहा शइ मिलंदी जेका तव्हां ख़्वाहिश कंदा। अनफुसुकुम, ऐं उते वरी बुरी ख़्वाहिश त हूंदी न, जो कंहिंसां ज़ुल्म जो इरादो हुजे त साईं मूंखे वॾा हिकिड़ा तलवार हथियार ॾे त फिलाणे खे मारियां। जन्नत जे अंदरि पाक जेके आहिनि नेक इरादा हूंदा, उन नेक इरादनि जे अंदरि जेका हुनजी ख़्वाहिश हूंदी, अल्लाह हुनजी ख़्वाहिश पूरी फरमाईंदो। फरमाईंदा वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम, जेका तव्हांजा नफ़्स ख़्वाहिश कंदा, वलकुम फ़ीहा मा तदउन, जेका शइ तव्हां तलब कंदा तव्हांखे मिलंदी। नुज़ुलन, अल्लाह जे तरफ़ खां रहमत हूंदी, इहा मीज़बानी हूंदी रब जे तरफ़ खां, मिन गफ़ूर रहीम, जेको अल्लाह बख़्शींदड़ ऐं महिरबान आहे। अल्लाह मीज़बान हुजे, बानो महिमान हुजे, सम्झो त उते हुन बाने जो छा शान हूंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।